Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. बनीगर गुर्दा फेल हुजण सबब ज़िंदगी ऐं मौत जे बेवाटे ते बीठल आहिनि। 17 वरे जो मंज़ूर हुसैन ऐं 13 वरे जो बशीर अहमद गुज़िरियल 8 महीननि खां गुर्दा फेल हुजण सबब खट ते पियल आहिनि। नींगरनि जा वालिदैन गरीब हुजण सबब इलाज पूरो नथा कराए सघनि, जिन ते नींगरनि खे हफ़्ते में 2 दफ़ा डायलिसिस कराइणी पवे थी। बीमारी जे बिस्तरे ते पियल नींगरनि जे वारसनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हू नींगरनि खे कराची, गंबट ऐं सखर जे इस्पतालनि में इलाज कराए चुका आहिनि, पर को बि फ़र्क़ु नथो पवे। डॉक्टरनि जो चवणु आहे त ॿिन्ही नींगरनि जा गुर्दा तब्दील थींदा, जंहिं लाइ वटनि एतिरो पैसो न आहे। चवनि था गुर्दा बदिली करायो, मुंहिंजो बाबो मिसकिन आहे, तगारी करे थो पियो। हाणे उहो जो गुर्दा ॾिए त पोइ असांजो केरु कमु कंदो? असां सफ़ा मिसकिन ऐं ग़रीब आहियूं, असांजी थोरी मदद कई वञे। मज़दूरी कंदो आहे। हिननि जो पीउ जेको आहे हाणे बि मज़दूरी ते वियो आहे। ॿ वॾा वॾा पुट बि इहे अथसि, ॿिया नंढा अथसि ऐं 3 धीअरूं अथसि नंढड़ियूं। कराची सखर खां हाणे डायलिसिस हलेनि थी। गुर्दनि जो मसइलो आहे। डॉक्टर चवनि था हिननि जा गुर्दा जेके फेल आहिनि, जेको आहे सो हिननि जा गुर्दा चेंज करायो। असांजो मुतालबो इहो आहे त हुकूमत जेको आहे मदद करे ऐं जेको आहे सो हिननि खे जेको आहे सो हे ग़रीब आहिनि, ॿारनि ॿई वॾा ग़रीब आहियूं। सफ़ा सिल तगारी खणंदो आहे मुंहिंजो मुड़ुसु। गुर्दनि जो चकर अथनि, कराची विया आहियूं, मुल्क भॻाऊं, ख़ुशि न आहिनि, ॾाढी तकलीफ़ अथनि। सफ़ा हाणे मदद कयो तव्हां, ख़ान जा बि करनि मदद असांजी। बीमार नींगरनि जे वारसनि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिनि वसवारनि खे अपील कई त माली सहायता करे ॿारनि जूं हयातियूं बचाई वञनि। कैमरामैन बासित मेहर सां गॾु Sin TV Network mobile app. Watch live TV and all programs on your mobile. Download the app